अरेंज किया है रिटायर उस्तादन के हवाले से जिन का असी सिखिया हिते सब असांजा सब उस्ताद आहिनि के पेटेलर जा अॻुवान वेठा आहिनि हिते किन खां असी ॿ अखर सिखिया हूंदासीं सभु असांजा उस्ताद हिते मौजूदु आहिनि हुननि जी दे डिज़र्व कनि था हीउ जेको मान मरतबो हिन दौर में हिन वक़्त में हिन घुट वारे माहौल में जेको तव्हां जेको मान मरतबो असांजे उस्तादनि खे ॾिनो आहे हुन ते तव्हां जस लहो सभ खां पहिरीं मसइलनि जी ॻाल्हि निकिती आहे मसइला त तमामु घणा आहिनि उस्तादनि जी जेके से नज़रूं जेके मर्कज़ में हुयूं असां बि ख़्वाहिशमंद हुयासीं माज़ी में ऐं जेको कोशिशि इहा मूं कई त जेका तंज़ीम आहे मदर तंज़ीम जेका असांजी आहे उहा असांजा हक़ूक़ ऐं राइट्स लाइ फाइट कंदी रहंदी पर अफ़सोस सां साल गुज़री वियो आहे मसइला 2001 खां वठी आया आहिनि सर्विस काउंट जो मीटर आहे असांजा काफ़ी उस्ताद साहब जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि जी सर्विस काउंट कोन थी सघी आहे जंहिंजो उन्हनि खे माली नुक़सानु थियो आहे उनजी इंक्रीमेंटल काउंट कोन थियूं थियनि उनजा जेके टाइम स्केल जेके उन्हनि खया आहिनि से बि जेके से गैर आहिनि काफ़ी मैटर्स अहिड़ा आहिनि जेके हीअ कानूनी पेश सभु हर को ॼाणे थो हिननि मसइलनि ते पर वॾी अफ़सोस सां चवणो थो पए त मसइलनि जे हल ते ॻाल्हाइजे मसइला खोड़ जेको ईंदो हिते मसइला ॿुधाईंदो मसइलनि जो हल आहे तंज़ीम मसइलनि जो सॼो जेको डिपेंड थो करे तंज़ीम जे मथां पर वॾे अफ़सोस सां चवणो थो पए असांजी तंज़ीम जे अंदरि जेका असां माज़ी में जेके मसइला रहिया जेके प्रॉब्लम्स रहिया उनजो ज़िम्मेवार असां नौजवान जेके आहियूं या यंग्स जेके बाद में आहियूं असीं कोन आहियूं न को असां दड़ाबंदी माज़ी में कईसीं न को असांखे अहिड़ा मसइला जेके एक्शन कमेटियूं आहिनि या वाट एवर जेके शयूं ठहनि थियूं इन जा ज़िम्मेवार इहे अॻुवान पाण ख़ुदि आहिनि ॾाढो अफ़सोस थो थिए जेके हीअ तंज़ीम जे बारे में जेके लिखे थो या कुझु चवे थो त असांखे बि अफ़सोस थींदो आहे ऐं बज़ाते ख़ुदि पंहिंजो जेको मोहम्मद अली ऐं इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त तंज़ीम ताक़तवर हुजे जेकॾहिं तंज़ीम ताक़तवर आहे त असीं सभु ताक़तवर आहियूं अॼु जेको हीअ 2 अखर जेकॾहिं असां ॻाल्हायूं था ऑफिसरनि सां विढ़ूं था ऑफिसर खे गालियूं वेचा ॾियूं जेके असां सां नाजाइज़ियूं कंदो हुनजे बदिले में त हीअ सिर्फ़ु तंज़ीम जी ताक़त जे करे आहे सो तंज़ीम जो ताक़तवर हुअणु तमामु घणो ज़रूरी आहे पर माज़ी में एक्शन कमेटियूं थींदियूं रहियूं आहिनि एक्शन कमेटियूं जेके तनक़ीद था कनि त बाबा तव्हां धड़ाबंदी था कयो हू जस्ट ख़ाली मामलनि ऐं मसइलनि तां तवजह हटाइनि था मरकज़ी सदर साहब जेको आहे छटे साहब जेको अची हुते जेको सो कल्ह बयानु करे असांखे काफ़ी जेका नाला कोन थो खणणु चाहियां काफ़ी ॻाल्हियूं हुते कनि था त असीं मामलात मसइलात हल करे छॾिया जेकॾहिं तव्हां मामलात मसइलात हल करे छॾिया पोइ रड़ियूं ई दाऊं छा जो उस्तादनि जूं साल थियो आहे तव्हां पंहिंजी हिकिड़ी अचीवमेंट ॾेखारियो हिकिड़ी अचीवमेंट सिंगल अचीवमेंट का दड़ाबंदी कोन्हे का वॾी बहितरीन ॻाल्हि हाजी साहब हुते ठटे ज़िले जे अंदरि कई जेका ॾाढी साराह जोगी आहे त बाबा मर्कज़ी सदर साहब तव्हां कदम वधायो तव्हां मुड़ुसु माण्हू थियो ऐं तव्हांजे पोयां बीठो आहियां मुंहिंजा उस्ताद तव्हांजे पोयां बीठा आहिनि हाजी साहब जा इहे लफ़्ज़ जॾहिं ॿुधियासीं त हाजी साहब उनखे चयो तव्हां मुड़ुसु माण्हू थियो त उनमें मूं हिकिड़ो कमेंट लिखियो साईं नाहिल त हुते मूं हुते तनक़ीद थी त बाबा तूं गालियूं थो ॾीं सो मूं हुनखे चयो बाबा जेको कमु कंदो आहे उहो अहल हूंदो आहे जेको कमु न कंदो आहे उनखे नाअहल चयो वेंदो आहे तव्हांखे पंहिंजी अहलियत साबित करणी पवंदी साल थी वियो आहे तव्हां सरकार जा साथारी लॻा वेठा आहियो तव्हां सरकार जेके ॻाल्हियूं कंदो तव्हां सरकार जा वकील थी करे असांखे ॿुधायो पिया त बाबा सेक्रेटरी त कमु करण जे लाइ राज़ी आहे सेक्रेटरी त कमु करे थो असां तहरीक छो हलायूं 7 जून वारी तहरीक बि नौजवाननि जे प्रेशर जे करे हू निकिता हुया उन्हनि खे जेके ॻाल्हियूं मिलनि पियूं उन ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ हू निकिरंदा अफ़सोस सां चवणो थो पए असीं तंज़ीम जे ख़िलाफ़ु न आहियूं असीं उहिदेदारनि जे ख़िलाफ़ु आहियूं उहिदेदारनि जे कमनि जे ख़िलाफ़ु आहियूं उहिदेदारनि जे धंधनि जे ख़िलाफ़ु आहियूं चवण जो मक़सदु इशारा त मिलनि थोरो घटि ॻाल्हि बाहि त तमामु घणी आहे चवण जे लाइ करण जे लाइ सो नाहिल खे नाहिल चवंदा रहंदासीं तव्हां अहलियत साबित करियो ऐं तव्हां चओ था त कमु मसइला हल थी विया आहिनि चलो ठीकु आहे कॾहिं हल थींदा ॾेखारियो को सिर्फ़ु तव्हां कूड़ा एग्रीड इहे पना जेके ॾेखारियो था असांखे मुंहिंजो सॼो टेम्पो साईं टोड़े छॾियो ख़ैर सो तमामु घणा मामलात हुया मसइला त मूंखे साईं सिकंदर जोती साहब कॉल करे दावत ॾिनी ऐं जो शुक्रगुज़ार आहियां ऐं हाजी शफ़ी सठियो साहब मूंखे लास्ट जेको प्रोग्राम खटे में थियो उते तकरीर करण जो मौक़ो कोन ॾिनो वियो सो जंहिं ते जस ॾियां थो साईं सिकंदर जोती साहब खे हाजी साहब खे जिन्हनि चयो बाबा जेको सा तव्हां असांजा बहितरीन दोस्त आहियो मुस्तक़बिल जा महिमान आहियो तव्हां मुस्तक़बिल जा अॻुवान आहियो ऐं एतिरो चवंदो असीं पथर आहियूं पर इन पथरनि खे तराशे तव्हां ई मोती ठाहे सघो था तव्हां असांखे पाण सां गॾु खणी हलो असां मणिया थी वेंदासीं छटे ज़िले मां हिकिड़ो मणियो खणो हिकिड़ो सिजावल मां खणो हिकिड़ो बदीन मां खणो हिकिड़ी माला थी वेंदासीं तव्हां ई असांखे खणंदा नौजवाननि खे तव्हां असांखे सेखारींदा
असांखे STC जी असांखे ॿिनि कमेटियुनि जी जेका असां ज़रूरत ई कोन पवंदी जॾहिं तव्हां असांखे सेखारींदा तव्हां असांखे विढ़णु सेखारियो तव्हां असांखे ॻाल्हाइणु सेखारियो ख़ैर खोड़ सारा मेकर्स आहिनि ऐं जस्ट ॼाण असांजे सिकंदर ज्योति साहिब खे हाजी शफ़ी साहिब जिन में कॉल करे इनवाइट कयो ऐं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां थैंक यू